दोस्तो अॼु 14 मार्च आहे। सॼी दुनिया में दरियाहनि जो आलमी ॾियारो मल्हायो थो वञे। सॼी दुनिया जा सिंधी दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में दरिया खे भेटा बि ॾियनि था ऐं सिंधू ते 6 जबरी कैनाल जेके हाणे ठहिया आहिनि ऐं जेके मां त चवां थो जेके अॻु बि ठहिया आहिनि जेके सिंधू ते कैनाल उहे ख़तमु कया वञनि। नाजाइज़ कैनाल असांखे न खपनि ऐं पंजाब अंग्रेज़नि जे पंहिंजो माना अंग्रेज़नि सां गॾिजी 1820 खां इहा शुरूआति कई हुई त सिंधू दरिया ते उहा कंहिं न कंहिं शिकिल में उहे कब्ज़ो कनि ऐं उनखां पोइ 1945 में अंग्रेज़नि जेको आहे सिंध पंजाब हिकिड़ो मुआदो करायो छो जो उनखां अॻु में बि सिंधी माण्हू उन ते एहतिजाज कंदो हो त सिंधू दरिया ते कंहिं बि रीति को बि कैनाल या बैराज क़बूल न आहे। सिंधी माण्हू इन हद ताईं जेको आहे उहो अंग्रेज़नि ॾाढो एहतिजाज कंदो हो। पोइ सिंध पंजाब मुआदो कयो वियो। सिंध 1945 वारे मुआदे में सिंधू दरिया जो जेको आहे उहो 75% जेको दरिया जो पाणी हो उहो सिंध खे हो ऐं 25% जेको आहे उहो पंजाब खे। पर 1991 में वरी छा थियो जो नओं मुआदो करे ऐं जेको आहे 45% पाणी सिंध खे ऐं 55% जेको आहे पंजाब खे ॾिनो वियो। ऐं इन विच दौरान जेको आहे 1945 वारे मुआदे खे रद्द करे पंजाब पंहिंजो 1 यूनिट सिंध में मड़े करे जेको आहे पंहिंजा दरिया विकिणी ऐं उहो पाणी जेको आहे उन ते कब्ज़ो कंदो रहियो ऐं उन खां अलावा बैराज सिंधू ते ठहंदा रहिया, कैनाल ठहंदा रहिया। असां त इहो बि अॼु मुतालबो कयूं था त जेके बि सिंधू दरिया ते गैर क़ानूनी कैनाल ज़माननि खां ठहंदा आया आहिनि उहे ड्राथा वञनि ऐं सिंधूअ जो फितरी वहकिरा बहाल कया वञनि।